डेनमार्क यूरोप जो मुल्क चईसीं असां वटि सिज न ॾिसंदा आहियूं जेको जुड़ जे ॾींहुं सिज ज़ाहिर थिए उन ॾींहुं माण्हू मिठाइयूं विराईंदा आहिनि ख़ुशियूं कंदा आहिनि घरनि मां निकिरी पवंदा हुआ सिज ज़ाहिर थियो हिकिड़ो मुल्क आहे बल्गारिया जो उन में हेॾो सिज लहंदो आहे वरी हेॾो सिज उभरंदो आहे अलाह जो निज़ाम ॾिसो हेॾो सिज ओलह लहंदो हेॾो वरी उभरंदो बसि 5-6 मिंटनि जो विच में उन्हनि वटि सोमाणी जी निमाज़ आहे ई कोन मग़रिब पढ़ंदा वरी हेॾो फजर अल्लाह ताला असांखे ॾिसो न केॾो मज़ा ॾिना आहिनि गर्मियुनि जा मज़ा वठो सर्दियुनि जा मज़ा वठो बहार जा मज़ा वठो रातियुनि जा बि ॾींहंनि जा बि ॾींहं रातियूं बराबरि आहिनि पोइ घणी कलाक बाक़ी पोइ हिते थिए थो सियारे में ॾींहं नंढा रातियूं वॾियूं ऊन्हारे में वरी ॾींहं वॾा रातियूं नंढियूं कलाक ॿिनि जो फ़र्क़ु थिए थो पर ॾींहं त आहे न सिज बि ॾिसूं था वरी कॾहिं जुड़ बि ॾिसूं था कॾहिं मींहं ॾिसूं था कॾहिं वरी तिड़को ॾिसूं था तिड़को बि वॾी भलाई अथव गर्मी कश जेका सिज जी कमांद ताईं तपश थी थिए न इहा बि सिहत जे लाइ ज़रूरी आहे तव्हां चवंदो सिज त साड़े थो तपाए थो पर इन सिज ते तव्हांजूं पोखूं पचनि थियूं गुलनि जा रंग ठहनि था चंड जी चांडोकी ते कणक या साईं मुंहिंजा सारियूं आहिनि सारियुनि में जेतिरो जॾहिं गर्मी घणी थींदी ओतिरो चांवर मज़बूत थींदो अलाह ताला जे निशाननि जा हर कम में राज़ आहिनि ॻाल्हायूं नंढड़ो छोकिरो मूंखे ॼाओ हुनखे चवंदा हिनखे साई थी वई आहे डॉक्टर चयोसीं हिनखे ॿियो को बि दवा दरमल इलाज न आहे साई जो सुबुह जो हिनखे जीअं सिज उभरे थो न सिज उभरे तिड़को थिए त उनखे कपिड़ा लाहे सॼो बदन कपिड़नि को आजो करे पोइ तिड़के ते सुम्हारियो 2 ॾींहं 3 ॾींहं कयो साई ख़तम थी सिज जी रोशनी आहे न सिज जी जेका तपश आहे रोशनी इन बीमारी जी दवा इलाज ॿी का दवा टिकी गोरी पोरी न थी बीमारी ख़तम हीअं कयोसीं छोकिरो ठीकु थी वियो बसि इहा मिसाल असांखे हिकिड़ो गर्मी काढ़ो ॾुखियो लॻे थो पर इन ॾुखियाई में त भलाई आहे इन में बि त फ़ाइदा आहिनि घबराईंदा न कयो मुड़ुस माण्हू घबराईंदा न आहिनि बुज़दिल माण्हू हीणा माण्हू पोइ इहो हुनजो फासिलो वठंदा हुनजी बाह वठंदा हुनखो सहारो वठंदा ॼण वारो कजांइ वॾेरा साहिब बाबा चाचा मामा बाबा रब जंहिंजो हुजे उनखे घबराइण जी कहिड़ी ज़रूरत जंहिंजो रब जंहिंजो सभु भरोसो रखो पंहिंजे रब ते यकीन रखो पंहिंजे रब ते इन मई रबी सयादीन मुंहिंजो रब मूंसां गॾु आहे जल्द मूंखे राह ॾेखारींदो सुभान अल्लाह रब जॾहिं गॾु आहे त पोइ घबराइण जी कहिड़ी ज़रूरत आहे परेशान न थींदा कयो फिक्रमंद न थींदा कयो ढकिरिया वेठा आहियो गणतियुनि में हाणे अलाए छा थींदो बाबा छा थींदो कहिड़ो तुंहिंजो खंड जो जहाज़ ॿुधो आहे तकलीफ़ रब ॾिनी आहे सुभाणे लाइ बि छॾींदो सम्झो था अलाह ताला जल शान ते भरोसो रखो अलाह ते पूरो यकीन ऐं एतमाद रखो जेको मालिक आहे जेको ख़ालिक आहे सॼी काइनात खे हलाइण वारो आहे तव्हांजी तकलीफ़ कहिड़ी शइ आहे जेकॾहिं दरिया में जा झिरकी पाणी पीअंदी त दरिया में कहिड़ी खोट ईंदी अलाह ताला जे खज़ाना भरिया पिया आहिनि तव्हांजी तकलीफ़ लाहींदो या तव्हांजी ज़रूरत पूरी कंदो रब जे खज़ाने में कहिड़ी खोट पर कुझु सब्र त कयो न तव्हांजो त तरीअ ते बेस्ट खपे तरीअ ते बेस्ट पुट कोन थींदो अलाह जा कम धीरज सां आस्ते आस्ते होरिया होरिया रब जा कम थींदा आहिनि
ॿुधायोमांइ त बुज़ुर्ग पियो वज़ू करे हिकिड़े माण्हू चयोसीं चवंदा कोरी दोज़ख में वेंदा इहा ॻाल्हि कीअं आहे फरमायो थोरो पी सबुर कर मां वज़ू करे वठां पोइ ॿुधायां थो वरी अञा बुज़ुर्ग गुरड़ियूं पियो करे साईं मसलो त ॿुधायो चवंदा कोरी दोज़ख में वेंदा इहो कीअं मसलो चई पुट थोरो सबुर कर वज़ू कयां तोखे ॿुधायां वरी अञा मुंहुं धोए ॿाहूं धोए साईं इहो मसलो त ॿुधायो न मूंखे चवंदा कोरी दोज़ख में वेंदा बुज़ुर्ग चयो त भाउ क़ुरान में हदीस में किथे बि लिखियल कोन्हे त को कोरी दोज़ख में वेंदा बाक़ी इहा जेका तकड़ अथव न इहो मां न कजां अलाह कोन चयो आहे त कोई इहा दोज़ख में वेंदा क़ुरान हदीस में ईअं लिखियल कोन्हे पर तव्हां में जेका तकड़ आहे सो अल्लाह जे कमनि में तकड़ न हूंदी आहे धीरज सां आहिस्ता आहिस्ता अलाह ताला जा कम थींदा आहिनि अॼु न थियो सुभाणे थींदो सुभाणे न थियो परीं थींदो दिलगीर न थियो दिलगीर उहो अचे जेको निधण को हुजे जंहिंजो को धणी धोड़ी न हुजे असांजो धणी असांजो रब वेठो असांजो मदीने वारो साईं वेठो असांजा कामिल मुर्शिद वेठा आहिनि असांखे गणती छाजी आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह तकलीफ़ुनि मुसीबतुनि आफ़तुनि शामतुनि जे वक़्त में मर्दान वार थी पेर पुख्ता करे पंहिंजे रब जो दर न छॾियो रब जी फर्मा बरदारी न छॾियो नेकी जो रस्तो नेकी जो गस पंध न छॾियो अॼु न सुभाणे सुभाणे न परीं ज़रूर महिरबानी जा दर खुलंदा सुभान अल्लाह अल्लाहु आमीन